नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर में ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस सबबि पाकिस्तान में रहंदड़ 748 भारतीय शहरियुनि जी वापसी जी शेड्यूल खे हतमी शिकल ॾिनी वई है, जंहिं तहत मुज़ाकरा भारतीय शहरी 25 जून खां 3 मरहलनि में वाघा बॉर्डर जे रस्ते वापसि भारत वेंदा। कोरोना वायरस सबबि पाकिस्तान में रहंदड़ भारतीय शहरियुनि खे भारतीय सिफारतखाने तरफ़ां 23 जून खां वाघा बॉर्डर जे रस्ते वापसी जे लाइ तैयार रहण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं आहिनि, पर हाणे भारतीय शहरियुनि जे वापसी वारे शेड्यूल में तब्दीली कई वई है। घरू वज़ार तरफ़ां पाकिस्तान रेंजर्स पंजाब के मोकिलियल ख़त में चयो वियो है त कोरोना वायरस पाकिस्तान में रहंदड़ 748 भारतीय शहरी 3 मरहलनि में वाघा बॉर्डर जे रस्ते ज़रिए वापसि वेंदा। हिन भारत शहरियुनि जी लिस्ट में लाॻापियल इख़्तियारनि खे ॾिनी वई है। ख़त मूजिबि 250 भारतीय शहरियुनि जो पहिरियों ग्रुप 25 जून ते वापसि वेंदो। अहिड़ी तरह 250 भारतीय शहरी 26 ऐं 248 भारतीय शहरियुनि जो टियों ग्रुप 27 जून ते वापसि मोटी वेंदो। भारतीय शहरियुनि जे वापसी जे लाइ 25 खां 27 जून ताईं वाघा बॉर्डर ख़ासि तौर ते खोलियो वेंदो, जॾहिं हिन बारे में कस्टम इमिग्रेशन इख़्तियारनि खे बि आगाह कयो वियो। हिन खाते जो अमलो 3 ॾींहं में ख़ासि तौर ते वाघा बॉर्डर पहुचंदो। पाकिस्तान मां वापसि वेंदड़ भारतीय शहरियुनि खे 14 ॾींहंनि जे लाइ करतीना में रखियो वेंदो। वारियल जम्मू कश्मीर, हरियाणा ऐं हिमाचल प्रदेश जे शहरनि खे हिन रियासतनि में क्वारंटाइन में रखियो वेंदो। होॾां भारत में फाथल पाकिस्तानी शहरियुनि जी वापसी वारे अमल जे बारे में को बि शेड्यूल साम्हूं न आयो। भारत मां हींअर ताईं 250 खां वधीक पाकिस्तानी शहरी वापसि अची चुका आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।